कई माण्हू पाण खां पुछंदा आहिनि तव्हांजो धर्म छा आहे? त पाण ॿुधाईंदा आहियूं असां सनातनी हिंदू आहियूं। त हू पुछंदा आहिनि तव्हांजी जाति छा आहे? त असां चवंदा आहियूं की असांजी जाति सिंधी आहे। छा वाक़ई में सिंधी हिकु जाति आहे? इहा ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। कई माण्हू चई छॾंदा आहिनि असांजी जाति सिंधी आहे। ताकी जाति सिंधी हुजण त इहो ॾाढो क्वेश्चन मार्क आहे। असुल में जीअं महाराष्ट्र में रहण वारो चाहे हिंदू मुस्लिम सिख ईसाई केर बि हुजे, हू चवंदो मां मराठी आहियां। गुजरात में रहण वारो कहिड़ो बि धर्म संप्रदाय सां हुजे, हिंदू मुस्लिम सिख ईसाई, उहो चवंदो मां गुजराती आहियां। हा, ही चई सघे थो गुजरात में रहण वारो मुस्लिम मां गुजराती मुस्लिम आहियां, या गुजरात में रहण वारो हिंदू ही चई सघे थो मां गुजराती हिंदू आहियां। इहे ई सिंध में बि ॾाढा धर्म ऐं संप्रदाय जा माण्हू रहंदा हुआ, हिंदू बि हुआ। जॾहिं लास्ट दफ़ो जाति जनगणना थी हुई उहो हो 1931, जॾहिं पाकिस्तान न ठहियो, सिंध भारत जो हिसो हो। जॾहिं लास्ट दफ़ो जाति जनगणना थी त उहो 1931, तॾहिं सिंध जी आबादी 28 लख हुई, जंहिंमें 10 लख हिंदू हुआ। हुन हिंदुनि में बि घणई जातियूं हुयूं, ताकी 1931 में किथे बि कागरनि में सिंधी जाति नज़र नथी अचे, छोकी सिंधी हिकु ॿोली आहे, ना कि हिकु जाति आहे। हुन 10 लख सिंधी हिंदुनि में 4,60,000 लोहाणा हुआ, 25,000 राजपूत हुआ, 26,000 कोली हुआ। इहे घणई जातियूं हुयूं ऐं 26,000 ब्राह्मण बि हुआ। हिते तक कि अनुसूचित जनजाति जा माण्हू बि हुआ। उहा ॻाल्हि अलॻि आहे। 1947 जे विरहाङे खां पोइ जॾहिं असांजा वॾड़ा हिन पासे आया त पंहिंजे ॿारनि खे उन्हनि कॾहिं बि जाति पाति जे चकर में विधो ई न। असां पंहिंजा शादी विहांउ बि बसि इहो ॾिसी करे कयो कि साम्हूं वारो परिवार सिंधी ऐं ख़ानदानी आहे, बसि, ना कि हिन में जातिवाद विधो। ऐं मां बि ही वीडियो कोई जातिवाद जे कारण न पियो ठाहियां या जातिवाद में फसाइण लाइ न पियो चाहियां, पर पंहिंजी असुल ॼाण, पंहिंजे कुल गोत्र, पंहिंजी विरासत जी ॼाण सभिनि खे हुजणी खपे। छोकी पाण जे भारत जा नागरिक आहियूं, हुनमें जाति जे तरीक़े सां कई आरक्षण मिलनि था। छो न पंहिंजे सिंधी भाउ खे पंहिंजी जाति जी ॼाण थिए थी ऐं हुनजी जाति हिन आरक्षण जे दायरे में अचे थी, त उहो हिन आरक्षण जो फ़ाइदो खणी करे वॾे प्रशासनिक पदनि ते पहुची करे देश ऐं समाज जी उन्नति लाइ कमु करे सघे। जॾहिं भारत सरकार हिन आरक्षण जे तौर ते जातियुनि खे फ़ाइदो ॾिए थी, त छो न पाण हुन जाति में अचूं था त हुनजो फ़ाइदो खणूं। असुल में सिंधी हिकु जाति न आहे, हिकु ॿोली आहे। हर प्रदेश, हर प्रांत जी पंहिंजी पंहिंजी हिकु ॿोली हूंदी आहे। उहा ई सिंधी हिकु ॿोली आहे। सिंध में रहण वारो चाहे हिंदू हुजे, मुस्लिम हुजे, सिख हुजे, या जंहिंजी मातृभाषा सिंधी हुजे, उहो सिंधी चवाराईंदो, चाहे उहो कहिड़े बि जाति धर्म संप्रदाय सां हुजे। असां हिंदू आहियूं त असां हिंदू सिंधी चवाराईंदासीं, पर असां में बि जातियूं आहिनि। जीअं ई दुनिया जे कुंड कुंड में रहण वारे हिंदूअ जी जातियूं हूंदियूं, उहो ई सभिनि जॻह उहे जातियूं हूंदियूं आहिनि। उहा अलॻि ॻाल्हि आहे के प्रांत में कहिड़ी जाति हुजे या हुनजा घटि माण्हू हुजनि। जीअं मुंहिंजी जाति लोहाणा आहे, मुंहिंजो वर्ण क्षत्रिय आहे, इहो मूंखे पतो आहे। इहे सभु आहिनि, पर कई ॻाल्हियुनि में पंहिंजे वॾड़नि पंहिंजे ॿारनि खे न ॿुधायो आहे, त उहा ॾाढी वॾी ॻाल्हि आहे कि हुननि खे हिन ॻाल्हि जी ॼाण न आहे। पर तव्हांखे हिन ॻाल्हि जी ॼाण करणी आहे कि तव्हांजी जाति छा आहे, त तव्हांखे पंहिंजे हरिद्वार में पंडितनि सां मिलणो पवंदो। जॾहिं पंहिंजा वॾड़ा सिंध खां हरिद्वार में पंडितनि ॾे ईंदा हुआ त पंडित हुननि खां जाति, कुलगुरु ऐं सभु ॻाल्हियूं, ॻोठ वग़ैरह सभु लिखाराईंदा हुआ। जॾहिं तव्हां पंहिंजे पंडितनि ॾे हरिद्वार वेंदा हो त तव्हां उनखां पुराणा वही खाता खोलाए करे सॼी ॻाल्हियूं ॾिसी सघो था। असांखे जातिवाद खे पंहिंजे निजी जीवन में न विझणो आहे। न मां हुनजे कारण ई वीडियो पियो ठाहियां, सिर्फ़ु हिन लाइ पियो चाहियां अगरि असांखे आरक्षण जे दायरे में असांजी जाति अचे थी त असां छो न फ़ाइदो खणूं जो सरकार ॾिए थी। छोकी 1931 जी ॻाल्हि मञूं त सिंध में अनुसूचित जनजाति जा बि हिंदू हुआ। छा हू सिंधी हिंदू हिन पासे न आया हुन? अॼु हुननि खे त पंहिंजी असुल जाति जी ख़बर ई न आहे। त अॼु हुननि खे पतो पइजी वञे, हू आरक्षण जे दायरे में अचनि था, हुननि जा ॿार IAS IPS जी तयारी करनि था, त हुनजो फ़ाइदो छो न खणनि? अगरि हू हिन आरक्षण जो फ़ाइदो खणी करे वॾे पदनि ते पहुचनि था, त देश जी सेवा त करना ई करना, समाज जी बि प्रोग्रेस थींदी। त मुंहिंजो तव्हांखां इहो ई ॻाल्हि आहे कि असांजी सिंधी ॿोली आहे, मातृभाषा आहे, पर जाति असांखे असुल पंहिंजी जो आहे उहो पतो करणी पवंदी, तव्हांखे न ख़बर आहे त। ऐं अगरि तव्हांखे हुन जाति जे आधार ते आरक्षण जो फ़ाइदो मिलियो थो त ज़रूरु हुनखे खणो, छोकी भारत जा नागरिक आहियूं त हिन जो फ़ाइदो खणण जो असांजो पूरो हक़ आहे। जय श्री झूलेलाल।